वलक़द अख़ज़ल्लाहु मीसाक़ बनी इस्राईल वबअस्ना मिनहुम इस्नई अशर नक़ीबा वक़ाल अल्लाहु इन्नी मअकुम लइन अक़मतुमुस्सलात वआतैतुमुज़्ज़कात वआमनतुम बिरुसुली वअज़्ज़रतुमूहुम वअक़रज़्तुमुल्लाह क़र्ज़न हसनन लअुकफ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम वलअदख़लनाकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार फमन कफ़र बअद ज़ालिका मिनकुम फ़क़द ज़ल्ल सवाअस सबील सदक़ल्लाहुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे। मूंखे ॾिसंदड़नि तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जे तरफ़ां अस्सलाम अलैकुम ऐं भलीकार सलाम रमज़ान में। ट्रांसमिशन जी आगाज़ अल्हम्दुलिल्लाह तिलावत क़ुरान पाक सां कई हुई, जंहिंमें आवाज़ हो हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब जो। ॾाढो प्यारो, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, जिन जी आवाज़ सां तिलावत क़ुरान पाक सां हमेशह असांजी ट्रांसमिशन्स जो आगाज़ थींदो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां थींदो आहे। अॼु नाज़रीन अल्हम्दुलिल्लाह अॼु 5th रमज़ानुल मुबारक आहे, अॼु 5th रोज़ो आहे। अॼु वो 5हों ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं असांखे हीअ जेके रहमतुनि ऐं बरकतुनि जो सिलसिलो स्टार्ट थियो आहे। अॼु उनखे 5हों ॾींहुं आहे अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो ख़ूबसूरती सां हीअ ॾींहुं, हीअ रोज़ा, हीअ रमज़ानुल मुबारक ॾाढो प्यारे अंदाज़ सां, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां सां मुलाक़ात सां अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहिया आहिनि। दुआ आहे त बाक़ी जा जेके ॾींहं आहिनि ख़ुदा ताला नसीब करे ऐं ईअं ई इबादतुनि में, ईअं ई ख़ैर जे कमनि में, ईअं ई सुठनि ॻाल्हियुनि में, ईअं ई सिखण में ऐं सिखाइण में हीअ तमामु रमज़ान गुज़रे। अॼु जॾहिं सिखण ऐं सिखाइण जी ॻाल्हि कजे थी, असां अक्सर अहिड़ी का ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखंदा आहियूं जेका तव्हांखे मूंखे कुझु सेखारे। तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था त दीन इस्लाम जो जेको शुरूआती दौरु आहे उहो इलाही मुश्किल दौरु हो। इलाही क़ुर्बानियूं हुयूं, इलाही जानियूं हुयूं जेके गवायूं वियूं, जिन खे क़ुर्बान कयो वियो। इलाही जंगूं हुयूं जेके विढ़ियूं वियूं। इलाही कुझु आहे जेको दीन इस्लाम जे शुरूआती दौर में असांखे नज़र अचे थो। उन ई शुरूआत जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, इहो वक़्तु आहे जॾहिं दीन इस्लाम आम थी रहियो हो, आहिस्ता आहिस्ता आम थी रहियो हो। हीअ उहो वक़्तु आहे जॾहिं केरु सजदो रब खे कंदो हो त उते बि सवाल खयां वेंदा हुआ, उते बि ज़ुल्म कया वेंदा हुआ, पथराव कयो वेंदो हो। हीअ उहो दौरु आहे। हीअ उहो दौरु आहे जंहिंमें 39 मुस्लिम्स उन टाइम ते 39 माण्हू हुआ जिन इस्लाम क़बूल कयो हो। ऐं अॼु उन शख़्सियत जी ॻाल्हि थी रही आहे जेको 40th पर्सन हो जंहिं इस्लाम क़बूल कयो। हीअ उहा शख़्सियत आहे जंहिंजे लाइ किथे मूं लिखियलु पढ़ियो ऐं ॾाढी ख़ूबसूरत लाइन हुई, ॾाढी ख़ूबसूरत लफ़्ज़ हुआ जेके मां तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थी। हीअ उहो शख़्स आहे जिन जे लाइ असां जॾहिं ॿियनि सहाबियुनि जा सहाबा किराम जी ॻाल्हि कयूं था, असां बख़ूबी ॼाणूं था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु मुरीद आहिनि। पर हीअ जिन जे लाइ लिखण वारे लिखियो त हीअ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद आहिनि। पाण ॾिसण में हिकु भारी बॉडी जी शख़्सियत हुआ, ताक़तवर हुआ, माण्हू उन्हनि खां डिॼंदा हुआ, उन्हनि जी आवाज़ खां माण्हू डिॼंदा हुआ। ऐं उहे जिन इहो अहद कयो हो, हीअ उन वक़्त जी ॻाल्हि आहे जिन इहो अहद कयो हो त बानीअ इस्लाम, दीन इस्लाम जा वाली वारिस, उन्हनि जो चिराग विसाइणो आहे। तौबा नऊज़ बिल्लाह। मां ॻाल्हि कई रही आहियां हज़रत उमर फ़ारूक जी। हज़रत उमर फ़ारूक जॾहिं इस्लाम जो ज़िक्र थिए थो त उन्हनि जो ज़िक्र ज़रूरु अचे थो
छो त ही उहा शख़्सियत आहे, इस्लाम जी हिस्ट्री में ही उहे शख़्सियत आहिनि जिन जॾहिं इस्लाम क़बूल कयो त इस्लाम खे इज़त मिली। जिन जॾहिं इस्लाम क़बूल कयो त इस्लाम अॼु असां हिन हिकु चैनल ते, इंटरनेशनल चैनल ते, डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते ॾाढो आसानी सां पंहिंजे दीन खे फैलाए रहिया आहियूं, ॾाढो आसानी सां पंहिंजे दीन जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, पंहिंजे दीन जी जेके प्रैक्टिसिस आहिनि उहे करे रहिया आहियूं। पर ही उहे शख़्सियत आहिनि जिन पहिरियों क़दम इस्लाम खे आम करण जो ऐं सरे आम इबादत करण जो हिननि जी वजह सां मिलियो। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हु जी, उन हस्ती जी जंहिंजो इस्लाम क़बूल करण जो वाक़ियो ई ॾाढो ख़ूबसूरत आहे। पाण सफ़र में आहिनि, वञी रहिया आहिनि वञी इस्लाम जो चिराग वसाइण, सफ़र में आहिनि, ओॾां वञी रहिया आहिनि, कावड़ में, गुस्से में, दहशत उन्हनि जे फेस ते। राह में को माण्हू मिलियो, पुछे थो केॾांहुं वञी रहिया आहियो? जवाबु मिले थो त अॼु इहो किस्सो ई ख़तमु करिणो आहे। डिफरेंट लफ़्ज़ डिफरेंट रिवायतुनि में डिफरेंट बुरा लफ़्ज़ अचनि था, माज़रत सां मां उहे पेश नथी करणु चाहियां। डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट शयूं लिखियलु आहिनि, पाण ओॾां वञी रहिया आहिनि, चवनि था त अॼु हिन किस्से खे ख़तमु करिणो आहे। कंहिं चयो जंहिं किस्से खे तव्हां ख़तमु करण वारा आहियो थोरो घर जी तरफ़ त नज़र ॾियो, किस्सो त उते बि शुरू लॻो पियो आहे। पाण वधीक कावड़ में आया, वञी रहिया आहिनि पंहिंजी भेण जे घर, भेण ऐं भेणी वियो घर में पहुचनि था त नज़र अचे थो, ॿुधण में अचे थो त क़ुरान पाक जी तिलावत थी रही आहे। पाण जॾहिं उहो क़ुरान पाक ॿुधनि था, उनजी ट्रांसलेशन ॿुधनि था, उनखे सम्झण जी कोशिशि कनि था, उहो शख़्स जेको कावड़ में आहे, जंहिंजे चहिरे ते दहशत आहे, जंहिंजे हथनि में तलवार आहे, उनजो दिलि नरम पइजी वञे थो। इहा आहे मुंहिंजे दीन जी ताक़त, इहा आहे क़ुरान करीम जी ताक़त, इहा आहे उन्हनि आयतुनि जी ताक़त जेका उन टाइम ते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿुधियूं आहिनि। उहो वक़्तु आहे ऐं उन वक़्तु उहो उथनि था ऐं चवनि था त मूंखे मोहम्मद ॾांहुं वठी हलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण ओॾां वञनि था, उन दर ते पहुचनि था त जेके असहाब कराम उते मौजूदु आहिनि, छो त हज़रत उमर फारूक जे लाइ उन वक़्त ते मशहूरु हो त उहे इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि। पहुचनि था दर ते त ज़ाहिर आहे हर माण्हू परेशान आहे त हीअ ख़बर न आहे हाणे छा थींदो, हिते इलाही ताक़तवर शख़्सियत आहिनि। हुकुम थिए थो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां त दर खोले छॾियो। पाण तशरीफ़ खणी अंदरि अचनि था ऐं इस्लाम क़बूल कनि था। ऐं छा ही ख़ूबसूरत वाक़ियो आहे, छा ही ख़ूबसूरत वाक़ियो आहे, जंहिं इस्लाम क़बूल करण ते कलमो ज़ुबान ते जॾहिं अचे थो त ॿी ॻाल्हि जेका ज़ुबान ते अचे थी त छा असां ग़लति आहियूं? रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सवाल पेश कनि था त छा तव्हां सचा आहियो, छा तव्हांजो रब सचो आहे? जवाबु बेशक बेशक हामी में अचे थो। त पोइ चवनि था पोइ असां लिखी छो इबादत कयूं? अॼु खां पोइ असांजी इबादत सरेआम थींदी। उहे 40 मुसलमान उथनि था, काबे जी तरफ़ वञनि था ऐं उहो सजदो सरेआम थिए थो। ऐं उते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आवाज़ अचे थी त जेकॾहिं केरु पंहिंजी ज़ालुनि खे बेवा करणु चाहे थो, पंहिंजी औलादुनि खे यतीम करणु चाहे थो त अचे साम्हूं ऐं रोके ॾेखारे ई सजदो। ऐं ईअं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मूंखे ही नमाज़ूं, ही रोज़ा, ही क़ुरान पाक जी तिलावत सरेआम करण जो मौक़ो मिलियो। अॼु इंशाअल्लाह उन्हनि जी ॻाल्हियुनि सां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि जूं ॻाल्हियूं रखंदासीं, उन्हनि जा किस्सा, उन्हनि जो दौरे हुकूमत, उन्हनि जो इंसाफ़, हर हिकु शइ उन्हनि जी हिकु मिसाल आहे। अॼु इंशाअल्लाह उन्हनि तमामु शयुनि खे पंहिंजे ट्रांसमिशन में रखंदासीं। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ट्रांसमिशन में हमेशह असां सां गॾु असांजा ॿिया साथी बि साथ हूंदा आहिनि। असां गॾु हूंदो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रौनक़ रमज़ान आहे, करशी जामे शीरी जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे, करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे ऐं 100%
कुदरती अर्कियात सां ठहियल आहे। करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजे डिफरेंट तव्हांजे डिज़र्ट्स जी टॉपिंग्स में तव्हांजे ट्राइफल में भी इस्तेमाल थी सके थो। करशी जामे शीरी में जामे शीरी जा पंहिंजा बि डिशेस आहिनि, पंहिंजा बि फ्लेवर्स आहिनि जेके यूज़ थी सघनि था। करशी जामे शीरी जंहिंमें जामे शीरी विथ लेमन, जामे शीरी लेमनेड, दूध जामे शीरी, डिफरेंट तरीक़े जूं शयूं आहिनि जेके करशी जामे शीरी में ठहंदियूं आहिनि। गॾोगॾु हिननि जा डिफरेंट फ्लेवर्स आहिनि जिन में इलायची फ्लेवर भी आहे जेको असांजे तमामु जेके असांजा सहर इफ़्तार करण वारा माण्हू आहिनि उहे पसंदि कंदा आहिनि। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी ही वो प्रोजेक्ट आहे जेको नेशनल हाईवे ते ॾाढो ज़बरदस्त शानदार हिकु प्रोजेक्ट आहे जेको मिली रहियो आहे असांखे। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां ही प्रोजेक्ट आहे जेको नेशनल हाईवे ते असांखे मिली रहियो आहे। हिन में रिहाइशी ऐं कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेके तव्हांजे मुंहिंजे लाइ ॾाढी ज़बरदस्त लोकेशन ते असांखे मिली रहिया आहिनि। 80 खां 200 गज़ ताईं रिहाइशी प्लॉट्स, 200 खां 400 गज़ वारा कमर्शियल प्लॉट्स जेके आहिनि उहे असांखे मिली रहिया आहिनि। गॾोगॾु 6 सालनि जी आसान इक़सात में ही प्लॉट्स तव्हांखे मिली रहिया आहिनि। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं तव्हां 100% पेमेंट हींअर ॾेई ही प्लॉट ख़रीदो था तो 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त 25% मज़ीद तव्हांखे डिस्काउंट हिन में मिलंदो। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं सलाम रमज़ान जी ट्रांसमिशन ईअं ई अल्हम्दुलिल्लाह जारी आहे। ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथियुनि जो साथ आहे। फैसल असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? ख़ैरियत सां? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र। जल्दी सां फैसल जी तरफ़ वेंदासीं पर हिकु नंढो सो ब्रेक वठूं था नाज़रीन। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ट्रांसमिशन में असां सां गॾु असांजा ॿिया साथी बि जुड़िया आहिनि। असां गॾु स्कॉलर नूर अहमद मेमण साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। पाण चेयरमैन आहिनि सदीक़ा अकेडमी जा। वॾी महिरबानी, भलीकार तव्हांखे। सलाम रमज़ान में गॾोगॾु असांखे कुझु आवाज़नि बि जॉइन कयो आहे। असांखे सूफ़ी अयाज़ साहिब पाण शाइर अहले सुन्नत आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। हिन तरफ़ असांखे माहम अली जॉइन कयो आहे ऐं नात ख़्वा नशा नवीद साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। इंशाअल्लाह थोड़ी देरि में हिननि जा ख़ूबसूरत लफ़्ज़ ऐं आवाज़ूं पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। पर उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी फैसल जी तरफ़। फैसल छा अॼु ठाही रहिया आहिनि? अॼु असांजे सलाम रमज़ान जे किचन में छा ठही रहियो आहे? जल्दी सां मां ॾिसणु चाहियां थी फैसल छा थी रहियो आहे असांजे किचन में? हिते असां ठाहियूं पिया मिर्च भरा पकोड़ा जेके असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में। तलो कुकिंग ऑयल विटामिन ए ई डी का भरपूर है, लो कोलेस्ट्रॉल है, ओमेगा 3 एंड 6 मौजूद है, तमाम बेहतरीन है। तॾहिं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। सही। अच्छा, मिर्च वारा पकोड़ा? मिर्च वारा पकोड़ा 1 लीटर में ऐं 3 लीटर में 5 लीटर में बॉटल्स मिलन पियूं, पाउचेस भी मिलन पिया। बनास्पति घी तमाम बेहतरीन है। सहरी में इफ्तारी में पराठा ठाहियो, मिठा ठाहियो त बनास्पति घी में। हिते ऑयल गरम कयो मिर्च जी। जेके जर्मन मिर्च अॼुकल्ह अचनि पिया वॾा वारा, हे फिका हूंदा आहिनि, थोड़ा पकोड़नि जे लाइ सीज़न में ईंदा आहिनि। छा कंदो, अधु कप जेतिरो तव्हां खणंदो 4 टेबल स्पून चाट मसालो ऐं 4 टेबल स्पून पीठल धाणा, ॿिनि खे मिक्स कंदो। लेमन जूस या अछो सिरको, लेमन जूस वधीक बेस्ट आहे। थोड़ो घाटो पेस्ट वांगुरु ठाही मिर्चनि जे अंदर भरे छॾिजो। ॾेखारणु चाहियां, ज़ूम करे ॾेखारणु चाहियां पंहिंजे नाज़रीन खे। फैसल हमेशह तकड़ में ठाहींदा आहिनि। अॼु असां ज़ूम करे ॾेखारिजे था। सो हिन में इहो मसालो पीठल धाणा ऐं चाट मसालो, हा, ताकि बाइट में अचे, तव्हांखे फ्लेवर अचे, ये खुशबू भी अचे, खुशबू अचे। पोइ छा इन जी स्टिक ना तोड़जो, हिन सां गॾु ई पकड़े इनखे फ्राई कंदासीं। बेसण 1.5 कप खणंदो, अधु चाय जो चमचो ॻाढ़ा मिर्च, अधु चाय जो चमचे घटि 4 टेस्ट लूणु विझंदो, मिक्स कजो। घाटो बैटर ठही वञे पोइ ही पकोड़ा जीअं असां फ्राई मां कुझु करे छॾिया हुआ ऐं कुझु ॾेखारण जे लाइ हिनखे कोट करे ऐं असां तलो कुकिंग ऑयल में हिनखे डीप फ्राई कंदासीं। भई मीडियम फ्लेम ते कजो ताकि मिर्च भी तव्हांजो नरम थी वञे, मसालो जो कच्चोपन जेको उहो ख़तमु थी वञे ऐं जेका कोटिंग आहे उहा तव्हांजी सुठी थी वञे। अच्छा, ही कोटिंग जो भी जेका ही जेको तव्हां बैटर ठाहियो आहे कोटिंग जे लाइ, उन जी भी जेका थिकनेस आहे उहा भी घाटी हुजणु खपे बिल्कुलु। ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां विझी रहिया आहियो, हिकिड़ी शइ मां ॾिसां पई त टेम्परेचर ऑयल जो एतिरो मेंटेन आहे त बिल्कुलु ई पकोड़ो हेठि न पियो वञे ऐं नई कोटिंग लहे पई। ऐं हिनखे चेक करण जो तरीक़ो हूंदो आहे कि असां जॾहिं पकोड़नि खे का बि शइ डीप फ्राई कंदा आहियूं त जॾहिं ऑयल खे तव्हांखे चेक करिणो आहे, नंढड़ो सो हिकिड़ो पीस विझी ॾिसजो, अगरि उहो हेठि वेही रहियो त ऑयल जो टेम्परेचर सही न आहे। अगरि फ्लोटिंग करे पियो वञी मथे अची तरे पियो, मथे छा चइबो आहे, मथे अची फ्लोट करे पियो त उहो जेको आहे न तव्हांजो बिल्कुलु मेंटेन हूंदो आहे। मथे अची घुमे फिरे पियो।
अच्छा जेसिताईं ही फ्राई थियनि पिया स्विमिंग करे पियो अगरि त पोइ हिते ठीकु आहे। असां अधु लीटर खयों खीर हिनमें मां 4 कप फैसल सुबुह खां अॼु फैसल- वाकई मूंखे थी वियो इलाही सो असां हिन में खीर खयो आहे अधु लीटर हा। ठीकु आहे ऐं हिन में असां छा विझूं पिया चांवरनि जो अटो हर घर में मौजूदु हूंदो आहे ठीकु आहे हिनखे सही। खीर में तव्हां डिज़ोल्व करे वठिजो 2 खां 3 टेबल स्पून खंडु विधी आहे 4 टेबल स्पून छाकाणि त हीअ कड़शी जामे शीरी जी रेसिपी ठाहियां पियो फिरनी जेका असां ठाहियूं पिया हिन में विझंदासीं कड़शी जामे शीरी ठीकु आहे हीअ रेड कलर जी टॉपिंग कंदासीं हिन जे मथां हा ज़बरदस्त सो करशी इलायची पाउडर हाफ टी इलायची स्पून पाउडर बनी रहियो आहे ऐं हिन मां असां थोरो खणा पियो अधु लीटर जे हिसाब सां 4 टेबल स्पून बाक़ी जेको सही। अटो जीअं बची थो पए त पोइ तव्हां रखी छॾंदा कयो सही। फ्रिज में त हीअ ॾिसो हिनखे डिज़ोल्व कंदासीं घाटी फिरनी हूंदी आहे हिकिड़ी खीरणी हूंदी आहे न फिरनी हाँ। हूंदी आहे जेका अच्छा, थिक खीरणी हूंदी कुछ भी हूंदी आहे, फिरनी हाँ, कुछ अलॻि हू हूंदी आहे, जेको असां ओके। रेस्टोरेंट्स में ईंदा आहिनि कटोरी हूंदी आहे न हिकु हाँ, मथां हाँ, फोल्ड हाँ, थियल हूंदी आहे जी, मट्टी जी, वारियूं जी, जी। उहा फिरनी हूंदी उहा आहे फिरनी ओके तॾहिं मां छा घरनि में असांजी खीर एॾी छो ठहंदी हा आहे उहो हाणे फिरनी सम्झ में खीर हूंदी चांवरनि जे अटे खां ठाहींदी ब्लेंड सही, करे ऐं खीर सही। जेका हूंदी आहे हुन में चांवर पूरो साबित हूंदो आहे बसि हिनखे थोरो 2-3 मिंट मिक्स कंदासीं हीअ घाटो थी वेंदो ठीकु आहे। पकोड़ा असांजा फ्राई थी विया आहिनि ऐं हिनखे सही। बसि हाणे जो तलो कुकिंग Side ऑयल में असांजा मिर्च जा मसाला भरियल जेके पकौड़ा आहिनि उहे तयारु थी विया आहिनि ॾाढा ज़बरदस्त आहे अच्छा मूं हाणे को कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त पकौड़ा मिर्च वारा असां बि अफ़्तार में घुराया त इहा एक्चुअली रमज़ान जो महीनो जेको हूंदो आहे नंढियुनि नंढियुनि शयुनि सां उन महीने त हूअं ई बरकत इलाही घणी आहे पर इन नंढियुनि नंढियुनि शयुनि सां वधीक ख़ूबसूरती मूंखे लॻंदो आहे त वधी वेंदी आहे तव्हांजे दस्तरखान ते इन सां गॾोगॾु असां वटि करशी जामे शीरी जी फिरनी जेका आहे उहा तयारु थी रही आहे अच्छा जेसिताईं फैसल जो ही जेके रेसिपीज़ आहिनि उहे कंप्लीट थियनि तेसिताईं मां चाहियां थी त छो न फैसल हिकु नाज़ शरीफ़ जी तरफ़ वञे जेसिताईं तव्हांजूं रेसिपीज़ कंप्लीट थियनि ऐं पोइ इनशाला असां पंहिंजे नाज़रीन खे डिश आउट करे बि ॾेखारींदासीं मां उन तरफ़ वञा फैसल तव्हांजूं रेसिपीज़ तव्हां संभाले वठंदो पक सां तबियत सही आहे सही अच्छा जी जल्दी सां हलूं था असां पंहिंजे उन्हनि महिमान जी तरफ़ जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि ऐं उन्हनि नातख़्वा जी तरफ़ जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि गॾोगॾु स्कॉलर आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि इनशाला खोड़ सारियूं शयूं हिननि खां सिखंदासीं बि पुछंदासीं बि सम्झण जी कोशिशि बि कंदासीं सभिनी खां पहिरीं सिलसिले जो आगाज़ करणु चाहियां थी मां माहम अली साहिबा जी आवाज़ में ऐं उन्हनि खे गुज़ारिश कयां थी त असां खूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजी खूबसूरत आवाज़ रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम हुजूर मेरी तो सारी बाहर आपसे है मैं बेकरार था मेरा बाहर आपसे है कहाँ वो अर्ज़ मदीना कहाँ मेरी हस्ती कहाँ बार बार आपसे है सियाहकार हो आका बड़ी नदामत है सियाहकार हो
नदामत है, कसम खुदा की ये मेरा वकार आप से है, कसम खुदा की ये मेरा वकार आप से है। हुजूर में मेरी तो सारी बहार आप से है। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो नाज़रीन तहां से मुलाकात की उधाने ब्रेक खपोई। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में तासबनी के एक दफ़ो बीहर भलीकार खूबसूरत ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह खूबसूरती से हली रही है। शेफ़ फैसल जी किचन में छा थी रहियो आहे फैसल? जी महविश तैयार थी वई आहे जी, जेके असां फिरनी ठाही हुई। हाणे सिर्फ़ु इनजी टॉपिंग करणी आहे। कड़शी जामे शीरी रेड वारो खणी वठो या इलायची फ्लेवर खणी वठो, जेको तव्हांखे 1 टेबल स्पून इनजी टॉपिंग मथां कंदासीं। हे ठीकु आहे, हिन तरीक़े सां टॉपिंग कंदो ऐं हिनखे पोइ तव्हां थधो करे फ्रिज में रखी छॾो ऐं ज़बरदस्त हिनजो फ्लेवर ईंदो। हे ॾिसो ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो कड़शी जामे शीरी। हिनखे वठो, तमामु बहितरीनु हिन तरीक़े सां फिरनी। ॿिया बि मिठा इंशाअल्लाह ईंदा ठाहिणु सेखारींदमि। बाक़ी रही ॻाल्हि मेज़बान टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट आहे, सहर हुजे या अवतार, टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट तमामु बहितरीनु चांहि आहे ऐं सिंध जी नंबर 1 चांहि आहे। हिन जो कलर, हिन जो रंग, हिन जो ज़ाइक़ो, हिन जी ख़ुशबू हिकु अहमियत रखे थी। त इहो वठो, मार्केट में अवेलेबल आहे। 1/2 लीटर में बि ऐं 1/2 किलो जो बि ऐं 1 किलो जो बि पैकेट मिले पियो ऐं नंढा 1 पाव वारा बि पैकेट मिलनि पिया। त तव्हां वठो, हिनखे डिफरेंट तरीक़े सां तव्हांखे ठाहिण बि सेखारां पियो, त हिनखे ठाहियो, इंजॉय कयो। ठीक है, थैंक यू सो मच फैसल। असां वटि अॼो के किचन में तलो कुकिंग ऑयल में असां वटि पकौड़ा फ्राई थिया आहिनि ऐं करशी जामे शीरी जी असांजी फिरनी ठही आहे। थैंक यू सो मच फैसल। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं तव्हां सां नईं रेसिपीज़ सां गॾु। हिन तरफ़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब नूर अहमद मेमन साहब तशरीफ़ फरमा आहिनि। नूर अहमद साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी ऐं अॼु छो त ज़िक्र आहे हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हा जो, मां ज़रूरु चाहींदमि त तव्हांजे लफ़्ज़नि में असां त नंढियूं नंढियूं शयूं कॾहिं ॿुधी वठंदा आहियूं, कॾहिं को बयानु ॿुधंदा आहियूं, कॾहिं किथे पढ़ंदा आहियूं, त नंढियूं नंढियूं शयूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि। तव्हां असांजो त इल्मु इलाही महदूद आहे, पर तव्हां ज़ाहिर आहे उन्हनि शयुनि खे वधीक बहितरी सम्झी सघो था, बहितरी तरीक़े सां सम्झाए सघो था असांजे नाज़रीन खे ऐं असांखे बि। हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हा उन्हनि जी शख़्सियत, सभिनी खां पहिरीं त तव्हांजे लफ़्ज़नि में मां उन्हनि जी शख़्सियत खे सम्झणु चाहियां थी। तमामु वॾी शख़्सियत आहे अदी दीन इस्लाम जी। इस्लाम खे जेको पैगम्बर मिले थो पियो, उहो पैगम्बर पंहिंजी हिकिड़ी पार्टी तयारु करे थो, जमात तयारु करे थो पियो। छो त पैगम्बर खे सोसाइटी बदिलाइणी हूंदी आहे। जॾहिं सोसाइटी बदिलणी आहे, समाज बदिलाइणो आहे, त उन लाइ हिकिड़ी जमात खपे, उनजे लाइ हिकिड़ी पार्टी खपे। त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जमात जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ में आयो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, मुहम्मद रसूलुल्लाह ऐं जेके उनजा साथी आहिनि। त जेको उनजो साथ आहे, उन जे साथ में 4 या चौधार हेकांदा हबीबसी, जेके 4 चौधारी हेकांदा हबीबसी आहे, जिन खे शाह लतीफ़ 4 चौधार सॼियो आहे, उन्हनि में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि आहे। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका शख़्सियत आहे उहा एतिरी बुलंद आहे जो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं मूंखां बाद जेकॾहिं को नबी थिया त उहो उमर थिया। लव कान बादी नबियन लकान उमर, जेकॾहिं मूं ते नबूअत ख़तमु आहे, मूंखां बाद को बि नबी कोन ईंदो, पर जेकॾहिं नबी अचे हा त उहो उमर हुजे हा। यानी हज़रत उमर में इहो इस्तेदाद ऐं इहा क़ाबिलियत हुई त अलाह उनखे पैगम्बर बणाए। सो अहिड़े मक़ाम जी शख़्सियत हो। जेके बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जमात तयारु कई पंहिंजी, उहे एॾे ई मक़ाम जा माण्हू हुआ, मुदब्बिर हुया, उहे दाना हुया, उहे जर्नेल हुया। उन्हनि इंसानी दुनिया ते, इंसानी सोसाइटीअ ते वॾा असर छॾिया। उन्हनि तमामु वॾियूं ख़िलाफ़तूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं, इंसानियत ते थोड़ा आहिनि। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां त उन्हनि थोरनि जो काथो करे ई नथो सघे जेके इंसानियत जे मथां आहिनि।
छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको इनक़िलाब आंदो आहे, दीन खे जेको ग़ालिब कयो आहे, दीन जो जेको इज़हार थियो आहे, उहो हिजाज़ मुक़दस में थियो आहे। उहो 10 लख चौरस मेल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ उन इनक़िलाब खे आलमगीर बनाइण में जेको रोल ऐं किरदारु आहे, उहो हज़रत उमर फारूक जो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो हदफ़ ॾिनो, टारगेट ॾिनो त हिकिड़े मां नए दौर खे जनमु ॾियां थो पियो, हिकिड़े जबर जो, ग़ुलामीअ जो, आकाइयत जो, ग़ैर ख़ुदा जे रब हुजण जो हिकिड़ो दौरु जेको आहे, उन दौर जो मां ख़ात्मो थो कयां। हाणे उन हिकिड़े वहदहू ला शरीक लहू, हिकिड़े अलाह जे आकाइयत जो, उन जे रुबूबियत जो, उन जे हाकिमियत जो, उन जे ॿानप जो जेको आहे उहो दौरु वजूद में ईंदो, जंहिंमें सभु इंसान बराबरि हूंदा, को इंसान कंहिंजो आका न हूंदो, सभिनी इंसाननि जी बराबरि हैसियत हूंदी, सभई इंसान जेके आहिनि ख़ुदा जा अब्द ऐं बाना हूंदा, सभई ख़ुदा जी हिकु जहिड़ी इबादत कंदा, सभिनी जा मर्तबा जेके आहिनि ऐं सभिनी जा जेके हुकूक आहिनि उहे सभिनी जा हिकु जहिड़ा हूंदा। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन दौर खे वजूद में आंदो, त इन दौर में जेके रुकावटूं हुयूं, हिकिड़ियूं रुकावटूं त हुयूं जेके मके में हुयूं, मके जे सरदारनि सां, उन्हनि मके जे सरदारनि जे रुकावटुनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ में ख़तमु कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन वॾा जिहाद करणा पिया, वरी वेड़ियूं करणियूं पियूं ऐं उन सरदारी जबर ऐं तसलुत खे ख़तमु कयो। ॿियो जेको सरदारी जबर ऐं तसलुत हो, उहो दुनिया जे ॿिनि सुपर पावर्स जो, हिकिड़ो केसर जी सुपर पावर हुयो ऐं ॿियो किसरा जो सुपर पावर। उहो जेको केसर ऐं किसरा जो सुपर पावर हुयो ऐं दुनिया ते उन्हनि जी जेका शहनशाहियत हुई, ऐं इहे ॿई तमामु वॾियूं तहज़ीबूं, 6,000 साल क़दीम तहज़ीबूं, जेके तहज़ीबी तौर ते, तारीख़ी तौर ते, तमदुनी तौर ते हिकिड़े वॾे मज़हबी, हिकिड़े वॾे पंहिंजे तमदुनी बैकग्राउंड सां दुनिया ते हुकुमरानी पियूं कनि। ईरान में इहा जेका सासानी शहनशाहियत हुई, होॾे रोम एम्पायर हुई, उन्हनि खे ख़तमु करे ऐं हीउ जेको नओं निज़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया खे ॾिनो, दुनिया ते इन जो इज़हार ऐं दुनिया जो इन ते ग़लबो, इहो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ज़रिए थियो। जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हलक कैसर ला कैसर बद, त मुंहिंजे हिन निज़ाम खां पोइ कैसरियत न रहंदी ऐं मुंहिंजे हिन निज़ाम खां बाद केसराइयत न रहंदी, उहा हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पंहिंजे दौर में जेको आहे इन्हनि ॿिन्ही वॾनि शहनशाहियतुनि सां महाॾो अटकायो ऐं इन्हनि ॿिन्ही शहनशाहियतुनि खे ख़तमु कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दौर में जेको आहे उहो इन्हनि ॿिन्ही हुकुमराननि ॾांहुं, ॿिन्ही बादशाहतुनि ॾांहुं ख़त लिखिया बाबा हीउ नओं निज़ाम इंसाननि जे बराबरियुनि जो, इंसाननि जे हिकिड़ाईअ जो, इंसाननि जे अज़मत जो ऐं अलाह ताला जे वहदानियत जो, इन नए निज़ाम खे तव्हां क़बूल कयो, छो त तव्हां जंहिं निज़ाम खे हलायो था उहो निज़ाम इंसानियत कुश आहे। इंसानियत खे उन मां सख़्तु अज़ाब आहिनि, सख़्तु तकलीफ़ूं आहिनि, जबर आहे, तसलुत आहे, इंसान ग़ुलामीअ जी ज़िंदगी था गुज़ारनि। इन करे इन निज़ाम खे ख़तमु कयो। त इहे ख़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ में ई इन्हनि बादशाहतुनि ॾांहुं लिखिया हुआ, पर अमली तौर ते जेको आहे उहो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला जन पंहिंजे ख़िलाफ़त में उन्हनि खे ज़ेर नगीन कयो ऐं उन्हनि ख़िलाफ़ उन्हनि जे बादशाहतुनि जो वॾो हिसो जेको आहे उहो इस्लामी सल्तनत जो हिसो बणाए छॾियो। बिल्कुलु, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दौर ख़िलाफ़त जूं बि खोड़ सारा किस्सा आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, जेके इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में वक़्तन फ़वक़्तन शामिल कंदासीं। असां गॾु कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं बि तशरीफ़ फ़रमा आहिनि, सूफ़िया याज़ साहब तशरीफ़ फ़रमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन पे रखनि। महिरबानी। ही अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। पाण शाइर अहले सुनत आहिनि ऐं ही किताबूं पाण जो लिखियल आहिनि ऐं सिंध टीवी जे लाइ पाण गिफ्ट खणी आया आहिनि। वरी महिरबानी तव्हांजी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जा मूंखे पंहिंजे हबीब जो चहिरो ॾेखार जा हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जा मूंखे पंहिंजे हबीब जो चहिरो ॾेखार जा
जाॾे कयां निगाह मां जलवो नबी पसां जाॾे कयां निगाह मां जलवो नबी पसां सुणे रसूल पाक जो मुखड़ो ॾेखार जा सुणे रसूल पाक जो मुखड़ो ॾेखार जा सलमान में जपीती आका नय मझा सलमान में जपीती आका नय मझा आजिज़ खे भी हुजूर को टुकड़ो प्यार जा आजिज़ खे भी हुजूर को टुकड़ो प्यार जा कोसर जो जाम क़याम में मिलंदो हुजूर खां कोसर जो जाम क़याम में मिलंदो हुजूर खां उन जाम मां भी आका कतरो प्यार जा उन जाम मां भी आका कतरो प्यार जा सेफी अयाज कबर में पूरो जडह बने सेफी अयाज कबर में पूरो जडह बने मुनकर नकीर खायगे तजलो ॾेखार जा मुनकर नकीर खायगे तजलो ॾेखार जा हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जा मूंखे पंहिंजे हबीब जो चेहरो ॾेखार जा सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह जारी आहे नंढड़ी ब्रेक जो वक्त है नाज़रीन तहां से मुलाकात कयूं था ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में सलाम रमज़ान सलाम रमज़ान रहमते रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर सलाम रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर हिकु दफ़ो ॿीहर ऐं असां सां गॾु स्कॉलर तशरीफ़ फरमा आहिनि खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके अॼु असां पाण सिखण जी कोशिशि करे रहिया आहियूं पाण सम्झण जी कोशिशि करे रहिया आहियूं पाण सम्झाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अना जी ॻाल्हि अॼु थी रही आहे उहो टाइम जेको उन्हनि जो दौरे ख़िलाफ़त जो टाइम हो उन्हनि जा इंसाफ़ जा जेके क़िस्सा आहिनि कहाणियूं आहिनि उहे तमामु कहाणियूं उहे तमामु क़िस्सा असां ॿुधंदा आहियूं पढ़ंदा आहियूं जॾहिं इंसाफ़ जे तक़ाज़े जी ॻाल्हि थिए थी त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांखे किताबनि में लिखियलु मिलंदियूं आहिनि अॼु तव्हांजे लफ़्ज़नि में उन इंसाफ़ खे मां सम्झणु चाहियां थी जेको हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो इंसाफ़ हो उहो इंसाफ़ जंहिं वक़्त में जॾहिं को नॉन मुस्लिम बि जेको इस्लाम जंहिं क़बूल न कयो हो उहो बि जॾहिं उन्हनि जे कटहरे में बीहंदो हो त उन्हनि खे ख़बर हूंदी त असां सां इंसाफ़ थींदो छो त फ़ैसिलो करण वारो इंसाफ़ करण वारो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा आहिनि तव्हां छा बयानु कंदो इन बारे में उन्हनि जे इंसाफ़ खे कीअं लफ़्ज़ पेश कंदो उन्हनि जे इंसाफ़ ते दुनिया जी तारीख़ में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जंहिंजो इंसाफ़ अदुल फारूकी जे नाले सां मशहूरु आहे ऐं उन जो को हिकु वाक़ियो न आहे सॼी ज़िंदगी जेको आहे उहा उन्हनि जी इबारत हुई अदुल सां इंसाफ़ सां जस्टिस सां इंसाननि जे हक़नि जी जेको आहे उहो पूरे करण जे हवाले सां त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे लाइ बुनियादी तौर ते क़ुर शरीफ़ जेको पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मिलियो उहो अल किताब थी मिलियो क़ानूननि जो किताबु हाणे क़ानूननि जो किताबु उन जी इम्प्लीमेंटेशन जेको आहे उहो धरतीअ ते बतौर ख़लीफ़े जे उहा इंसान खे सर अंजाम ॾियणी हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ख़लीफ़नि उन खे धरतीअ ते अमली तौर ते नाफ़िज़ कयो
जेको क़ुरान जे इंसाफ़ ऐं अदल जूं हिदायतूं हुयूं उहे अमली तौर ते हिननि जेको आहे उहो इम्प्लीमेंट कयूं। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन छाकाणि त पाण हिकिड़ो तमामु वॾो मुदब्बिर बि हो ऐं मुश्तहिद बि हो, त हुन पंहिंजे तदब्बुर सां ऐं इश्तिहाद सां पंहिंजे दौर जे तक़ाज़ाउनि जे हिसाब सां अदल फारूकीअ जा तमामु शानदार मिसाल क़ाइमु कया। उसूल क़ुरान हकीम जा हुया, पर उन जा बाइलाज़ जेके हा उन जी जेका इम्प्लीमेंटेशन हुई उहा हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन कंदो वेंदो। मिसलन हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन सभिनी जे लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो त बैतुल माल मां जेको आहे उहो ख़िलाफ़त में जेके बि कमज़ोर ऐं महरूम माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे उहो वज़ीफ़ो मिलंदो। त उन ई वज़ीफ़े में हुन जेको आहे उहो खीर पीआरींदड़ जेको आहे उहो ॿार जेके आहिनि उन्हनि जे लाइ बि जेको आहे उहो वज़ीफ़ो मुक़ररु कयो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन। सही त औरतूं उन्हनि खीर पीआरींदड़ ॿारनि जूं जेके माइरूं हुयूं उन्हनि छा कयो त वज़ीफ़ो जेको आहे उहो वठण जे लाइ हुननि तकड़ में जेको आहे उहो ॿारनि जो खीर पीआरणु बंदि पियो कयो। त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जिन फ़ौरन अहकामात जारी करे उन्हनि जे माइरुनि जो बि जेको आहे उहो वज़ीफ़ो जारी कयो त जीअं माइरूं जेको आहे उहो ॿारनि खां तकड़ में खीर न पीआरनि ऐं 2 सालनि जो मुदो जेको आहे उहो पूरो कनि। त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन इहो वज़ीफ़े जो सॼो निज़ाम सॼी ममुल्कत में जेको आहे इहो जारी रखियो ऐं पाण उन निज़ाम जी सॼे जी निगरानी कंदा हुया। एसि ताईं जो पंहिंजे दारुल हुकूमत में जॾहिं पाण राति जो चमड़ा पोश करे निकिरंदा हुआ ऐं बिना कंहिं प्रोटोकॉल जे ख़बरचार जेको आहे उहो लहण लाइ निकिरंदा त माण्हुनि खे मां अचानक ॾिसां त उन्हनि वटि जेको आहे उहो अदल जे हवाले सां अमुन जे हवाले सां सलामतीअ जे हवाले सां उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मुयसरु आहिनि त उहो पाण जॾहिं हिकिड़ो दफ़ो वञनि पिया ऐं कंहिं घर मां बुख जो आवाज़ु आयो ऐं उन्हनि खे उहो राशन न मिली सघियो हो जंहिंजे करे ॿारनि जे रोअण जो आवाज़ु पए आयो त पाण राति जो ख़ज़ानचीअ खे घुराए उन खां बैतुल माल मां सामान खणाए पहुचराए उते ताम जेको आहे उन्हनि ॿारनि जे लाइ पचराए ऐं ॿारनि खे खाराए ऐं पोइ उतां रवाना थिया। सही त यानी शख़्सी तौर ते को अहिड़ो हंधु ऐं मक़ाम छॾण जी कोशिशि न कंदा जिते अदल फारूकी जेको आहे उहो माण्हुनि खे हासिलु न थिए। ऐं उन हवाले सां संदन इहो फ़रमान सॼी दुनिया में मशहूरु थियो त जेकॾहिं फ़ुरात नदीअ जे किनारे ते कुतो उञ मरी वञे त उमिरि खां क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी त तूं नदीअ जा किनारा एतिरा ऊचा छो रखिया हा जो हिकिड़ो जानवर जेको आहे उहो पाणी न पी सघे, इन जी बि मूंखां पुछा थींदी। त इंसाननि जे हक़नि जे बारे में इंसाननि जा हक़ पूरा करणु त पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि जे ख़िलाफ़त में जानवरनि जा हक़ बि इन हद ताईं महफ़ूज़ आहे हू पंहिंजो पाण खे इन हद ताईं ज़िम्मेवार सम्झंदा त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला वटि इन जी बि पुछा थींदी। इहे अदल फारूकी जा जेके आहिनि अहिड़ा सवे मिसाल जेके आहिनि वॾे में वॾी जेका हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी क्रेडिबिलिटी आहे ऐं जेको उन्हनि जो इंसानियत ते एहसान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान जो सोशल सिस्टम जेको आहे उहो नाफ़िज़ कयो ऐं उन्हनि जी ममलिकत जेका आहे उहा सोशल स्टेट हुई। ही असां वटि जेको बाद में सोशलिस्ट रियासतूं थियूं आहिनि उन्हनि सोशलिस्ट रियासतुनि जी जेका इंस्पायरेशन आहे उहा सॼी फारूकी ख़िलाफ़त मां इंस्पायरेशन में आहे। छो त उन वक़्तु हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जन रियासत जे पारां इहे बुनियाद विझी छॾिया त इंसाननि जे बुनियादी ज़रूरतुनि रोटी कपिड़ा मकान सिहत तइलीम जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उन्हनि ज़रूरतुनि खे बुनियादी ज़रूरतुनि खे पूरो करणु रियासत जो फ़र्ज़ु आहे, ममुल्कत जो फ़र्ज़ु आहे। ऐं उहो ममलिकत जे ज़िमेदारीअ में आहे त सभिनी माण्हुनि जे लाइ बुनियादी ज़रूरतुनि जो निज़ाम जेको आहे वजूद में आणींदी ऐं सोशल सिस्टम जेको आहे उहो नाफ़िज़ कंदी, बर्पा कंदी। हज़रत उमर फारूक जन इहो कयो ऐं अॻिते हली करे दुनिया जे क़ौमुनि जे लाइ दुनिया जे हुकुमराननि जे लाइ इहो नमूनो मौजूदु हो। ऐं उन्हनि जॾहिं फलाही ममलिकतूं ठाहिणु शुरू कयूं ऐं उते इनक़िलाब आया त उन नमूने खे जेको आहे उहो साम्हूं रखियो वियो। असांजे उहो पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान आहे, हिंदुस्तान जी पार्लियामेंट में जेका गांधी जीअ जी जेका पहिरीं तकरीर हुई त उन तकरीर कंदे पंहिंजे हिंदुस्तान जे पार्लियामेंट जे मेंबरनि खे चयो हो त मां हिन पार्लियामेंट जे मेंबरनि खे सलाह ॾींदुसि
ऐं उन्हनि खे तवजो छिकाईंदुसि त जेकॾहिं तव्हांखे हिंदुस्तान में अदल ऐं भलाई ऐं सोशल सिक्योरिटीअ जो निज़ाम क़ाइमु करिणो आहे त तव्हां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक जा तरीक़ा अख़्तियार कयो। वाह वाह, इहा वाकई हक़ीक़त आहे। बिल्कुलु बेशक असां वटि एग्ज़ाम्पल्स आहिनि, न सिर्फ़ु असांजो मुल्क, असांजा हुकुमरान, बल्कि इस्लाम खे न मञण वारा माण्हू बि इन ॻाल्हि ते ईमान आणनि था, इन ॻाल्हि ते यकीन रखनि था त जेको इस्लाम जी जेका हिस्ट्री में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे सही आहिनि। क़ुरान पाक में जेको कुझु लिखियलु आहे अॼु साइंस उनखे मञे थी, साइंस उनखे हा चवे थी। मां वञणु चाहियां थी कुझु आवाज़ुनि जी तरफ़ जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, कुझु ॿियनि आवाज़ुनि में असांखे जॉइन कयो आहे। सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे। नशरा नवीद साहिब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मेरा दिल और मेरी जान मदीने वाले तुझ पे सौ जान से कुर्बान मदीने वाले तुझ पे सौ जान से कुर्बान मदीने वाले। भर दे मेरे आका मेरी झोली भर दे, अब न रख बे सरो सामान मदीने वाले, अब न रख बे सरो सामान मदीने वाले तुझ पे सौ जान से कुर्बान मदीने वाले। लिख दे मेरी किस्मत में मदीना लिख दे, लिख दे मेरी किस्मत में मदीना लिख दे, है तेरी मिल के कलमदान मदीने वाले तुझ पे सौ जान से कुर्बान मदीने वाले। सगते बो मुझे सब कह के पुकारे बेदम, सगते बो मुझे सब कह के पुकारे बेदम, यही रखे मेरी पहचान मदीने वाले,
रखे मेरी पहचान मदीने वाले, मेरा दिल और मेरी जान मदीने वाले, तुझ पे सौ जान से कुर्बान मदीने वाले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, सलाम रमज़ान जी ट्रांसमिशन जारी है। वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात की था थोड़ी ही देर में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ही बरकतूं, ही रहमतूं, ही रौनकूं अल्हम्दुलिल्लाह बरक़रार आहिनि ऐं इन्हनि जी बरक़रारी सां गॾोगॾु कुझु आवाज़ुनि जी बि बरक़रारियत वटि वञणु चाहियां थी ऐं असां सां गॾु कुझु आवाज़ूं जुड़ियूं आहिनि। अरीबा इस्लाम साहिबा जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। नात सुनाए तो अजब क्या, आज अश्क मेरे नात सुनाए तो अजब क्या, सुनकर वो मुझे पास बुलाए तो अजब क्या, मुँह ढाँप के रखना के गुनाहगार बहुत हूँ, रखना के गुनाहगार बहुत हूँ, मैयत को मेरी देखने आए तो अजब क्या, मैयत को मेरी देखने आए तो अजब क्या, उन पर तो गुनाहगार का सब हाल खुला है, उन पर तो गुनाहगार का सब हाल खुला है, उन पर तो गुनाहगार का सब हाल खुला है, उन पर तो गुनाहगार का सब हाल खुला है, लेकिन वो कभी पास बुलाए तो अजब क्या, लेकिन वो कभी पास बुलाए तो अजब क्या, आज अश्क मेरे नात सुनाए तो अजब क्या,
क्या। बहुत खूब, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। नूर अहमद साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहियां थी, वक़्तु इलाही घटि आहे असां वटि, पर मां चाहियां थी त अञा ज़िक्र इलाही वॾो आहे, उहा हस्ती इलाही वॾी आहे जंहिंजो असां ज़िक्र करे रहिया आहियूं, पर चंद ॻाल्हियूं जेके मां शामिलु करणु चाहियां थी। हिकु ज़िक्र जेको मूं पढ़ियो, जेको मूं लिखियलु पढ़ियो त जॾहिं ख़ज़ाने मां या माल गनीमत मां डिफरेंट लफ़्ज़ उते लिखियलु आहिनि कि चादरूं हुयूं विरहायूं वयूं, सभिनी खे हिकु हिकु चादर हिसे में आई। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं पाण उन चादर मां कुर्तो ठाराइनि त माण्हुनि बेसाख़्ता सवाल कयो उन्हनि खां। अॼोके हुक्मराननि खां त सवाल कयो त असां वटि करे नथो सघिजे, ऐं जे तव्हां कयो त तव्हां या तव्हांखे ब्लॉक कयो वेंदो या त सवाल कयो त तव्हां कीअं कुझु चयो। पर उहो दौरु हो जिते साम्हूं हज़रत उमर फ़ारूक खां सवाल कयो वियो त तव्हांखे जॾहिं हिकु चादर मिली हुई त ॿ चादरूं ॿिनि चादरनि मां उहो लिबास ठहंदो आहे त तव्हांखे कीअं इहो तव्हां पातो आहे, उहो बेसाख़्ता थियो। ऐं उन जे जवाब में का कावड़ का अहिड़ी शइ करण जे बजाए हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण बीही उन्हनि खे जवाबु ॾिनो, उन जी वज़ाहत ॾिनी त उन्हनि ॿिनि चादरुनि जी कीअं उहो जेको लिबास आहे उहो ठाहियो आहे। ख़बर पई त उन्हनि जा जेके साहिबज़ादा हुआ उन्हनि जी बि चादर मिलाए ऐं पोइ उहो लिबास ठहियो। सो अहिड़ा खोड़ सारा किसा आहिनि जेके असां वटि आहिनि, जेके असां पढ़ंदा आहियूं, जेके असां ॿुधंदा आहियूं। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजो जेको दौरु हुन, उन दौर में उन्हनि जो माण्हुनि सां रवैयो प्लस अॼोको जेको माण्हू आहे उहे छा छा सिखी सघनि था हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ज़िंदगी मां, उन दौरे ख़लीफ़त में जेका असांखे मिले थी, तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में कीअं बयानु कंदो? मौजूदा दौर में उन्हनि जो नमूनो जेको आहे उहो असांजे लाइ मिसाली नमूनो आहे, ऐं जेके मिसाली नमूना छॾिया अथऊं, जेको ख़ुदि अवां हीउ वाक़ियो ॿुधायो, इहो मस्जिद में ख़ुतबो ॾियण जे लाइ हज़रत उमर फ़ारूक उहो जुबो पाए आयो, ऐं जीअं हुन ख़ुतबो ॾियणु शुरू कयो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बीही करे अञा ॿ चारि लफ़्ज़ चया त हिकिड़ो साहबी उथी बीठो, उन चयो ला नस्म वला नुती, न असां तोखे ॿुधंदासूं न तुंहिंजी इताअत कंदासूं। अवल इन जो जवाबु ॾिए त इहो ख़ुतबो, इहो जेको तुंहिंजो जुबो आहे इहो वॾो कीअं थियो, जॾहिं त बैतुल माल मां असांखे जेको कपिड़ो मिलियो आहे उहो एतिरो मिलियो आहे जो कंहिंजो बि मुकमिल वॾो जुबो न ठहियो आहे। अव्हांजो जुबो जेको आहे उहो फुल मुकमिल जुबो जेको आहे उहो नज़र थो अचे। त हज़रत उमर फ़ारूक कंहिं बि नाराज़गीअ जो इज़हार न कयो, पाण वेही रहिया, पंहिंजे पुट खे चयूं पुट इन जो जवाबु तूं ॾे। उनजो पुटु जेको आहे उथी बीठो, उन चयो त बैतुल माल मां जीअं बाबे खे हिकिड़े शहरीअ जे हैसियत में कपिड़े जो हिसो मिलियो, ओतिरो ई हिसो मूंखे बि मिलियो, मां पंहिंजो हिसो बाबा खे ॾिनो, इन जे करे बाबा जो जुबो वॾो थियो आहे ऐं उन जे उहो तव्हांजे साम्हूं आहे। उन खां पोइ उन साहिबी चयो साईं हाणे तव्हां ख़ुतबो ॾियो त तव्हांजो ख़ुतबो ॿुधंदासूं बि ऐं तव्हांजी इताअत बि कंदासूं। त हाणे इहे नमूना हुआ त उन में हुकुमरान क़ाबिले मुआख़ज़ा हो, पंहिंजे पोशाक ऐं हिकिड़े जुबे जे बारे में बि क़ाबिले मुआख़ज़ा हो। अहिड़ी तरह ॿियो जेको हज़रत उमर फ़ारूक जे डॉक्टराइन जो जेको ॿियो वॾो शानदार हिकिड़ो नमूनो आहे असांजे लाइ, त जॾहिं इराक़ जूं ज़मीनूं फ़तह थियूं त इराक़ जी फ़तह थियल ज़मीनुनि जे लाइ सिपाहियुनि ऐं मुजाहिदनि जेको आहे उहा घुर कई त इहे ज़मीनूं असां में विरायो, छाकाणि त उन ज़माने में अञा फ़ौजियुनि जूं जेके आहिनि पघारूं मुक़ररु कोन थियूं, इन करे फुतुहात मां जेको माल मिलंदो उहो ई उन्हनि खे ॾींदा हिकिड़े मुआवज़े जे तौर ते। लेकिन जॾहिं ज़मीनुनि खे मुआवज़े जे तौर ते ॾियण जो मसइलो आयो त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बिल्कुलु नाबरे वेठा, ऐं हिकु पासे सॼा हुननि जा फ़ौजी कमांडर हिकिड़े पासे हुया। हज़रत उमर फ़ारूक जेको आहे चयो बाबा क़ुर जी जेका तइलीम आहे उन तइलीमात जे मुताबिक़ इराक़ जूं ज़मीनूं हितां जे असुलोकनि रहंदड़नि जूं आहिनि, हिननि जा ईंदड़ नसुल जेके आहिनि इन ज़मीन मां फ़ाइदो वठंदा, जेकॾहिं हाणे वधीक आहिनि भले ज़मीनूं पर ईंदड़ नसुल फ़ाइदो वठंदा, इन करे हिकिड़नि जी ज़मीन मां ॿिए खिते जे माण्हुनि खे नथो ॾेई सघां, हिकिड़नि जा वसीला ॿिए खिते जे माण्हुनि खे नथो ॾेई सघां। त इहो हज़रत उमर फ़ारूक जो अदुल फ़ारूकी हो, इहो फ़ारूकी डॉक्टराइन हो, इहो असां मुस्लमाननि जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो नमूनो आहे। वसीला जेके आहिनि अलाह ताला जिन जिन माण्हुनि जे लाइ कुदरती तौर ते पैदा कया आहिनि उहे उन्हनि जा ई वसीला हुजणु खपनि ऐं उन्हनि जा ईंदड़ नसुल उन्हनि मां फ़ाइदो वठनि। बेशक ईअं ई आहे। वञिणो आहे असांखे हिकु ॿी नाज़ शरीफ़ जी तरफ़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि उरूज फ़ातिमा साहिबा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का
रोज़ा मदीने में है, मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं, मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है, मेरा दीन और दुनिया मदीने में है। फिर मुझे मौत का कोई खतरा ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो। कहे सरकार एक बार मुझसे कहे, कहे सरकार एक बार मुझसे कहे, अब तेरा जीना मरना मदीने में है, अब तेरा जीना मरना मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूबसूरत आवाज़न जो भी साथ आहे, अल्हम्दुलिल्लाह लफ्ज़न जो भी साथ आहे, रहमतन जो बरकतन जो भी साथ आहे। वक्त आहे ब्रेक जो, तहां से मुलाकात कयूं था कुछ ही देर में। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर। अल्हम्दुलिल्लाह हिकु ख़ूबसूरत ट्रांसमिशन जेका सिंध टी वी जे प्लेटफॉर्म ते असां कोशिशि करे रहिया आहियूं हिनखे मज़ीद बहितर खां बहितर करण जी ऐं तव्हां ताईं पहुचाइण जी, ऐं हर कुंड ताईं जिथे जिथे पहुची रही आहे। आई एम श्योर त जेके रहमतूं हिते आहिनि उहे हुते बि वसी रहियूं आहिनि, उहे बरकतूं हुते बि वसी रहियूं आहिनि। जेको ज़िक्र ख़ैर, ज़िक्र ख़ुदा, ज़िक्र मुस्तफ़ा हिते थिए थो, आई एम श्योर त उनजा सवाब तव्हां ताईं, ॿुधण वारनि ताईं बि पहुची रहिया आहिनि। बिकॉज़ पढ़ण वारो त पढ़ंदो आहे, चवण वारो त चवंदो आहे, पर जेको ॿुधे थो उन जो बि इस्लाम में सवाबु आहे। मुंहिंजो दीन एॾो ख़ूबसूरत दीन आहे जंहिंमें हर शइ ते, हर नंढी नंढी शइ ते तव्हांखे नेकी मिले थी, तव्हांखे सवाबु मिले थो, तव्हांखे सुठो ऐं सही अमल करण जो मौक़ो मिले थो। नूर अहमद साहब, जिथे सही अमल ऐं सुठनि अमलनि जी ॻाल्हि थिए थी, उते हिकु शइ जेका मूंखे अॼोके मुआशिरे में नज़र अचे थी, इंसान ते या माज़रत सां ईअं चवां इंसानियत ते सख़्ती जो हिकु दौरु आहे जेको मूंखे नज़र अचे थो। उहा सख़्ती जेका हर जॻह ते, हर डिपार्टमेंट में, हर माण्हू सां थी रही आहे ऐं सरेआम थी रही आहे। पर अफ़सोस सां त असां शायदि उन जे बारे में कुझु ॻाल्हाइण नथा चाहियूं या ॻाल्हाए सघूं नथा, या डिफरेंट क़ुवतूं आहिनि जंहिंजे करे असांखे ख़ामोश कयो वञे थो। उते ई जॾहिं मां उहो दौरु ॾिसां थी जेको हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरु आहे, उन्हनि न सिर्फ़ु उहे माण्हू जेके अरीब क़रीब आहिनि, पर इंसानियत में इंसान छा जानवरनि ते बि कॾहिं का तकलीफ़ या सख़्ती थी, उन्हनि उन ते बि ॻाल्हायो। अहिड़ा मिसाल बि खोड़ असांखे मिलनि था। मां चाहियां थी त उन मिसाल जो हवालो ॾिसां पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं बि ॾियूं। हज़रत उमर फारूक जी ज़िंदगी जा मिसाल त अणखुट आहिनि, असां हिकिड़ी निशस्त में खुटाए कोन था सघूं। मां सिर्फ़ु हिकिड़ो हज़रत उमर फारूक जंहिंजी ज़िंदगीअ जो वाक़ियो ॿुधायां त मिस्र जे गवर्नर जी शिकायत उतां जे माण्हुनि मोकिली त हीउ गवर्नर सख़्तियूं थो करे माण्हुनि ते ऐं माण्हुनि ते जेको आहे उहो जबर थो करे। त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन उन्हनि खे जवाब में लिखियो त गवर्नर खे मुखातिब करे त हिननि इंसाननि खे अल्लाह ताला आज़ादु पैदा कयो आहे, तो कॾहिं खां हिननि खे ग़ुलाम बनाइणु शुरू कयो आहे। इहे तरीक़ा पंहिंजा जेके आहिनि उहे तब्दील करे छॾ। हाणे इहे साॻिया लफ़्ज़ आहिनि जेके 1000 साल पोइ
इनकलाब फ्रांस में रोसो इस्तेमालु कया त इंसान आज़ादु पैदा थियो आहे ऐं उनखे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे। त हाणे इहा जेका हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदा कयल जमात जा जेके इहे बुनियाद विधल हुया इंसाफ़ जे बारे में, इंसानी हक़नि जे बारे में, अदल जे बारे में, मुसावात जे बारे में, उन्हनि जी इंस्पायरेशन हुई सॼी दुनिया में। त जॾहिं दुनिया में तब्दीलियुनि जे बारे में सोचियो वियो त इन अंदाज़ सां ई सोचियो वियो त इंसान जेको आहे उहो आज़ादु पैदा थियो आहे ऐं उनखे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे। त इहे असांजे लाइ मिसाल हिकिड़ी शानदार रवायतूं आहिनि ऐं सॼी दुनिया जे मुस्लिहनि, सॼी दुनिया जे इनक़लाबियुनि उन मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि मां ऐं क़ुरान जे तइलीम मां इहा इंस्पायरेशन वरिती आहे ऐं उन ई इंस्पायरेशन जो, उन ई तइलीम जो इहो असरु आहे, फैज़ आहे जेको असां वटि हाणे अदल ऐं भलाईअ जी सूरत में जिते किथे नज़र अचे थो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हूअं बि ॾिठो वञे त इस्लाम हिकु अहिड़ो दीन आहे ऐं क़ुरान पाक उहा मुक़दस किताब आहे जंहिंमें हर सवाल जो जवाबु आहे। इंसान मुंझे थो, असां जॾहिं बि मुंझंदा आहियूं, परेशान थींदा आहियूं त असां उनजा तरीक़ा ॿियनि तरीक़नि सां वेही ॻोल्हींदा आहियूं। हालांकि मुंहिंजे दीन हर शइ जो, हर वक़्त जो, हर घड़ी जो, हर मुश्किल जो, हर बीमारी जो पहिरीं हल कढियो आहे ऐं पोइ उहा शइ कढी आहे। इहो बि किथे लिखियलु आहे त पहिरीं बीमारी, जेका बीमारी तव्हां ते अचे थी, जेका मुसीबत तव्हां ते अचे थी, पहिरीं उनजो हल लिखियो वञे थो ऐं उनखां पोइ तव्हां ताईं उहा पहुचे थी। त मुंहिंजो दीन त एॾो ख़ूबसूरत दीन आहे, एॾो प्यारो दीन आहे। ख़बर न आहे छो असां हिनखे एॾो मुश्किल ठाहे छॾियो आहे। ख़ैर, ॻाल्हाइण ते अचे त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके ॻाल्हाइणियूं आहिनि असांखे, ऐं इनशाला वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजे डिफरेंट एपिसोड्स में इनशाला अहिड़ियूं ॻाल्हियूं रखंदासीं। आख़िर में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर यादि कराईंदी हलंदमि त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रौनक़ रमज़ान आहे, करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठाहियो वियो आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांखे ज़ाइक़ो ॾींदो आहे बल्कि तव्हांखे भारीपन बि नाहे थियणु ॾींदो। करशी जामे शीरी उहो हिकु तव्हां वटि तव्हांजो हिकु सहर हुजे या इफ़्तार हुजे, पर हिकु अहिड़ो मशरूब आहे जेको तव्हांखे रिफ्रेश करे छॾींदो आहे, चाहे पोइ तव्हां हिनखे सहरी में कंज़्यूम कयो या इफ़्तार में कंज़्यूम कयो। करशी जामे शीरी में न सिर्फ़ु मशरूबात बल्कि उन्हनि मशरूबातनि खां सवाइ तव्हां डिफरेंट पंहिंजी डेज़र्ट्स जी टॉपिंग में इस्तेमालु करे सघो था। करशी जामे शीरी जा पंहिंजा उहे डिशिज़ आहिनि जेके ठही सघनि थियूं, उहे शरबत आहिनि जेके ठही सघनि था, जंहिंमें लेमनेड बि आहे, करशी जामे शीरी विथ लेमन भी आहे, मॉकटेल्स भी आहिनि डिफरेंट जेके करशी जामे शीरी में ठाहे सघो था। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकु प्रोजेक्ट आहे जेको नेशनल हाईवे ते ॾाढी ज़बरदस्त लोकेशन ते तव्हां ताईं पहुची रहियो आहे। 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेको तूबा पर्ल सिटी तव्हांखे ऑफर करे रहियो आहे। 6 सालनि जी आसान इक़सात में तव्हां हिननि जी पेमेंट करे सघो था ऐं जेकॾहिं तव्हां फुल पेमेंट हिन वक़्तु करे हीअ प्लॉट ख़रीदो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त मज़ीद तव्हांखे 25% डिस्काउंट मिले थो। राब्तो करण जे लाइ हिननि जो नंबर तव्हांजे साम्हूं आहे 0331 111173। हीअ नंबर आहे जिते राब्तो करे तव्हां पंहिंजे प्लॉट जा आसान इक़सात में या पोइ एतिरे घणे डिस्काउंट सां गॾु पंहिंजे प्लॉट जा मालिक थी सघो था। आख़िर में मां हिकु ॿी आवाज़ आहे जेका असां तशरीफ़ फरमा आहिनि, जनाब सैयद महबूब अली शाह कासमी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। इनशाला उन्हनि जो आवाज़ शामिल कंदासीं, गॾोगॾु तव्हां सां मुलाक़ात कंदासीं करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। करशी जामे शीरी सहर हुजे या इफ़्तार, लाइट लाइफ रिफ्रेशिंग आहे ऐं उन जे दस्तरख़ान ते इनशाला मुलाक़ात कंदासीं। गॾोगॾु तव्हां खां इजाज़त वठंदासीं। इनशाला अहिड़ियूं ई ट्रांसमिशन्स, इन ई तरीक़े जा प्रोग्राम तव्हांजे लाइ ईअं ई कंदा रहंदासीं, ईअं ई ख़ूबसूरतियूं सजाईंदा रहंदासीं, ईअं ई दीन खे आम कंदा रहंदासीं। आख़िर में शामिल करे रहिया आहियूं महबूब अली शाह साहिब जो आवाज़। महिरबानी। ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो आ। धोई कल्ब सारो उजरो कयो वा, धोई कल्ब सारो उजरो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार
कार अहिड़ो कयो डिठो जह आका खे सुतो सो न सुख सां डिठो जह आका खे सुतो सो न सुख सां मोहब्बत में मुरसल लाइ गिरियो कयो वा मोहब्बत में मुरसल लाइ गिरियो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा धोई कल्ब सारो उजरो कयो वा धोई कल्ब सारो उजरो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा सहाबा छड़ा रत जा रिश्ता विसारे सहाबा छड़ा रत जा रिश्ता विसारे मुलाहिज़ा हुस्न जो जिन ज़रेड़ो कयो वा मुलाहिज़ा हुस्न जो जिन ज़रेड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा धोई कल्ब सारो उजरो कयो वा धोई कल्ब कारो उजरो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो आ करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा अबू बकर सिद्दीक़ ॾिठो जंहिं नज़र सां अबू बकर सिद्दीक़ ॾिठो जंहिं नज़र सां कदमनि में सुई साम सॻेड़ो कयो वा कदमनि में सुई साम सॻेड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा सना मुस्तफ़ा जी लिखे सैफ़ी अयाज़ सना मुस्तफ़ा जी लिखे सैफ़ी अयाज़ मोहब्बत नबीअ दिल में घरेड़ो कयो वा मोहब्बत नबी दिल में घरेड़ो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा धोई कल्ब कारो उजरो कयो वा धोई कल्ब कारो उजरो कयो वा करम मूं ते सरकार अहिड़ो कयो आ करम मूं ते सरकार अहिड़ो कयो वा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।